रब कुरान में फरमायो मां ही आया जेको जिंदगी भी बख्शा थो तो मौत भी दियां। अब जिंदगी मौत केर थो माण्हुनि जे हथ में कोन्हे न जिंदगी ॾेई सघे। माण्हू खे चवंदा नालो छा थी कलंदर बख्श जैसे कलंदर ॾिनो अरे नालो छा थी पीर बख्श कंहिं ॾिनो कंहिं बख्शियो ओ बेचारा बात पटिया अब कंहिं ॾिनो इहो ते पीर बख्श नालो छा थी चे अली बख्श कंहिं बख्शो हज़रत अली साईं। हालांकि रब साईं कुरान में तो फरमाए यहबु लिमन यशाउ इनासा व यहबु लिमन यशाउ ज़ुकूर। जंहिंखे चाहियां न्याणियूं न्याणियूं ॾेई छॾियां जीअं शुएब नबीअ खे 7 न्याणियूं, जंहिंखे चाहियां पुट ॾेई छॾियां जीअं याकूब नबीअ खे 12 पुट। औ युज़व्विजुहुम ज़ुक्रानन व इनासा जंहिंखे चाहियां पुट ऐं धीअ मिलाए ॾियां जीअं सोणे मोहम्मद खे 4 पुट 4 खुद पीरन खे बख्शण वारो केरु आहे? पीर कंहिं ठाहिया? कलंदर खे कंहिं ठाहियो? भिटाईअ खे कंहिं ठाहियो? अलीअ खे वलीअ खे नबीअ खे कंहिं ठाहियो? ठाहियो बि उन्ही मारींदो भी